नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के कराची में खबर ईंदड़ कराची के मुख्तलिफ इलाइकन में ज़लज़ले जा लौॾा महसूस कया वया। सदर आया चंदरगीर रोड गुलिस्तान जोर गुलशन इकबाल गुलशन हदीद मलीर पोर्ट कासिम कायदाबाद ऐं परपासे में ज़लज़ले जा झटका महसूस कया वया। दिल्ली कॉलोनी फेडरल बी एरिया लियारी खारादर क्यामाड़ी शेरशाह पेलवान गोठ ऐं शाह फैसल कॉलोनी में भी ज़लज़ले सबब ॾहका पखड़जी वियो। शहरी खौफ विचां विर्द कंदे घरनि ऐं ऑफिस बाहर निकरी आया। ज़लज़ले जो पैमानो कंदड़ मरकज मूजिब कराची में रात 10:16 ते ज़लज़ले जा झटका महसूस कया वया। रेक्टर स्केल ते ज़लज़ले जो ज़ोर 4.1 रिकॉर्ड कयो वयो, जॾहिं त ज़लज़ले जी ओनाई 15 किलोमीटर ऐं मरकज DH कराची खां 15 किलोमीटर उत्तर वारे इलाइके में हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।